ही सवाल मुख़्तलिफ़ टेस्टुनि में ईंदो रहंदो आहे। पाण हिन खे सॉल्व कयूं था। 20% प्राइस ऑफ द बुक इज़ 340. वाट इज़ टोटल प्राइस ऑफ द बुक। 20% 20 सैकड़ो 20% क़ीमत किताब जी 340 रुपया आहे, त सॼे किताब जी क़ीमत केतिरी थींदी, इहो असांखे मालूम करिणो आहे। 16 खां 16 तरीक़ो जेको पाण कयूं, अॻु में बि 2-3 चकर वीडियोज़ में ॿुधाए चुको आहियां। ही जेको 20% लिखियल आहे हिन खे चेंज कयूं मैथमेटिकल में, रियाज़ी वारी ॿोलीअ में हिन खे चेंज कयूं। कीअं चेंज कयूं? 20 मथां लिखूं परसेंट जेको आहे उहो उनजी माना ई इहा हूंदी आहे पर सेंट। सेंट माना 100 ते 20 रुपया। ऑफ 20% प्राइस ऑफ रियाज़ीअ जी ॿोलीअ में ज़रब ऑफ द बुक इज़ 320। हाणे बुक सॼी उनजी क़ीमत असांखे ख़बर ई कोन्हे, उन करे असां हुन बुक जेको आहे उनखे करे छॾियोसीं एक्स। सॼो किताब जी टोटल प्राइस जेका आहे उहा थी वई एक्स, ऐं हुनजी 20 सैकड़ो जेका आहे उहा क़ीमत थी वई 340। इज़ जेका आहे उहा थी वई बराबरि जी निशानी। हाणे 100 हेॾां जेको आहे उहो डिवाइड में आहे, हुन तरफ़ ईंदो त मल्टीप्लाई में थी वेंदो। 20 मल्टीप्लाई में आहे, होॾां वेंदो त डिवाइड में थी वेंदो। So total price of the book is 100 divided by 20 multiply by 340। हाणे 20 जो टेबल 100 ते लॻंदो 5 टाइम्स, ऐं 5 खे 3 सां मल्टीप्लाई कंदासीं त थींदो 5 खां 15 1500। 40 खे पोयां 5 खे 40 सां ज़रब ॾींदासीं त इहे थींदा 200। 200 ऐं 1500 इहे थींदा 1700। टोटल जेका क़ीमत किताब जी निकिरी आई उहा निकिरी आई 1700। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। जेकॾहिं का शइ सम्झणी हुजे, का शइ पुछणी हुजे त कमेंट में ज़रूरु पुछा कंदा कयो। थैंक यू वेरी मच।